अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। मींहं जे चौमासे वारो सिस्टम सिंध में असर ॾेखारणु शुरू करे छॾियो। सिंध जे केतिरनि शहरनि में वॾो मींहुं। कराची के कुछ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां हल्को मींहुं। मौसमियात खाते कराची में 200 मिलीमीटर ताईं मींहं जी अगकथी करे छॾी। शहरनि खे गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरण जूं हिदायतूं। सिंध जे ॿियनि शहरनि में तेज़ मींहं सबबि आम कारन वहिंवार जो निज़ाम टामाडोल थी वियो। बिजली बंदि थी वई। रोड पाणी हेठि अची विया। हैदराबाद, सांघड़, थरपारकर, मीरपुर ख़ास, टंडो, मोहम्मद खान, मठियारी, हाला, न्यू सईदाबाद, टंडो आदम, शहदादपुर में मींहं सबब हेठियां वारा इलाका पानी में वटिजी विया। मौसमियात खाते बलूचिस्तान के 15 ज़िलनि में अॼु खां अंगारे ताईं ज़ोरदार बरसातुनि जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। बारखान, लसपेले, सिब्बी, कच्छी, जाफराबाद में ज़ोराइतो मींहं जी अगकथी। झलमक्सी, खुजदार, कलात, कोहिलू, लोरालाई में भी मींहुं पवंदो। मूसाखेल, नसीराबाद, सोब, ज़ियारत, किला सैफुल्ला में बरसातुनि जो इम्कान। PDMA बलूचिस्तान मूजिब बरसातुनि जी अगकथी खां पोइ लाॻापियल ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स खे अलर्ट जारी कंदे हिफ़ाज़ती उपाउ वठण जी हिदायत कई वई आहे। आइन में ट्रस्टी वॾे वज़ीर जी गुंजाइश मौजूद नाहे। पार्लियामेंटी आइन ठाहींदी आहे। वज़ीर आज़म जे सलाहकार ऐं पीपल्स पार्टी अफ़गान कमर ज़मान कायरा चयो आहे त काफ लीग जे मेंबरनि पार्टी डायरेक्शन ख़िलाफ़ वोट ॾिनो। चौधरी शुजात मेंबरनि खे वोट ॾियण खां रोकियो हुयो। हुकूमती इतिहाद वॾ वज़ारत वारो केस फुल कोर्ट में हलाइण जो मुतालबो कयो आहे। चूंड खां अॻु PTI इल्ज़ाम लॻाया हुया त वोट ख़रीद कया पिया वञनि। मरियम नवाज़ हाणे एंटी स्टैब्लिशमेंट चूरन खपाए। अदलिया खिलाफ बयान शुरू थी विया। फौज खिलाफ ईंदड़ कुछ ॾींहनि में शुरू थी वेंदा। PTI अॻवान फवाद चौधरी चयो त 100 बसर ऐं 100 छितर वारो मुहावरो नवाज़ लीग ते पूरो लहे थो। नून लीग स्टैब्लिशमेंट जे कुख मां जनम वरितो। पाण में वेही तय कयाऊं त हिकु स्टैब्लिशमेंट हामी ऐं ॿियो स्टैब्लिशमेंट मुखालिफ़ चूरन खपाईंदो। इहो ई फार्मूलो ईंदड़ नस्ल खे मुंतकिल कयो पियो वञे। नवाज़ लीग जी हिकमत अमली खेसि सियासत खां मुकमल ॿाहिरि कढी छॾींदी, पर इदारनि खे नुक़सान रसंदो। हाणे इदारनि खे नून लीग खे टारगेट करणो आहे। डेढ़ महीने में पंजाब के वडे वजीर हमजा शहबाज 2 भेरा कसम खयो। 3 जी तैयारी है। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो त उन खां वॾो माशी बहरान ऐं सियासी अदम इस्तेकाम छा थींदो जो हिकु हफ़्ते में $20 महांगो थियो। मिफ्ता LPG ते भी लीवी वधाए छॾी। मुस्लिम लीग नून पाकिस्तान जी आख़िरी उम्मीद अदलिया खे भी निशाने ते रखी छॾियो आहे। लाहौर में हथियारबंदनि फायरिंग करे पंजाब बार काउंसिल के सेक्रेटरी अशरफ राही के कत्ल करे छॾियो। पुलिस मूजिब अशरफ राही बादामी बाग मां गाड़ी में वञी रहियो हुयो त नामालूम हथियारबंदनि मथस फायरिंग कई। पंजाब के वडे वज़ीर हमजा शहबाज ऐं DIG ऑपरेशंस लाहौर वाक़े जो नोटिस वरतो। पुलिस के जवाबदार जल्द गिरफ्तार करण की हिदायत करे छॾी। मुल्क में कोरोना सबब 3 मरीज हयाती विञाए वेठा। सेहत के क़ौमी इदारे NIH मूजिब मुल्क में 24 कलाकनि दौरान 532 नवा केस साम्हूं आया आहिनि। मुल्क में हकारी केसनि जी शरह 2.74% रही। NIH मूजिब इलाज हेठि कोरोना मरीजनि मां 179 मरीजनि की हालत गणतीअ जोगी आहे। मोहब्बतेरो में कारोकारी के इल्जाम हेठ मुड़स हथा ज़ाल कत्ल।
ॻोठ निहाल शाह हवेली में जवाबदार सद्दाम शाह पंहिंजी घरवारी इरफाना खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस पहुची मक़तूल औरत जो मढ़ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो।